अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ जी सां मां आहियां रहीम बख्श पंवर। सब खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, जरवार 10 ॾींहं अॻु घोटकी अदालत में हाज़िरी ते वेंदड़ बेदर्दी सां क़तल थियल निसार लुंड जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। वारसनि जो घोटकी पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। तफ़सील मूजिब यारू लुंड जे ॻोठ क़ाइम खान लुंड रहवासी निसार लुंड खे घोटकी शहर में 10 ॾींहं अॻु क़तल कयो वियो, जंहिंजे क़तल केस में घुर्बल जवाबदार मां हिकु ॿ जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। मक़तूल जे वारसनि कजरू लुंड, ज़फ़र लुंड ऐं ॿियनि एहतियाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त क़तल जो केस बि जवाबदार मथां दाख़िल थियल आहे। ए सेक्शन घोटकी पुलिस ॻरी रिश्वत वठी जवाबदार गिरफ़्तार नथी करे। उन्हनि वसवारनि खां SSP घोटकी, DIG सखर, IG सिंध खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते मटियारी ज़िले में 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं 9 महीननि खां 15 साल जी उमिरि जे ॿारनि खे उड़ी खां बचाव खां टिका हयां वेंदा। इन सिलसिले में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मटियारी डॉक्टर इरशाद अहमद कुरैशी पारां गवर्नमेंट मोहम्मद दाऊद मेमून बॉयज़ हाई स्कूल मटियारी जे ऑडिटोरियम हॉल में सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें सिहत खाते खां अलावा पॉपुलेशन वेलफेयर, PPHI, अलशिफ़ा फाउंडेशन, आगा खान फाउंडेशन, तालीम खाते जे अमलदारनि खां सवाइ असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर राम लोहानो ऐं ॿिया शरीक थिया। सेमिनार खे ख़िताब कंदे DHO मटियारी डॉक्टर इरशाद अहमद कुरैशी जो चवणु हो त उरड़ी हिकु जानलेवा बीमारी आहे। जहिड़ी तरह हुकूमत पाकिस्तान पारां पोलियो ऐं माता जहिड़ी बीमारियुनि खे टुकनि ऐं वैक्सीन ज़रिए ख़तमु कयो हो, अहिड़ी तरह सिंध हुकूमत पारां उरड़ी खां बचाव लाइ 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं वैक्सीन मुहिम हलाई पई वञे, जंहिंमें 9 महीननि खां 15 सालनि जी उमिरि जे ॿारनि खे उरड़ी खां बचाव जी वैक्सीन लॻाई वेंदी। नाज़रीन, लाड़काणो वतन दोस्त मज़दूर लेबर एम्प्लॉइज़ फेडरेशन लाड़काणे तरफ़ां घाटे टोड़ महांगाई ऐं बेरोज़गारी ख़िलाफ़ लेबर हाल लाहौरी पारे खां एहतजाजी जुलूस कढियो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदो प्रेस क्लब अॻियां पहुतो, जिते मुज़ाहिरीन पारां हथनि में बैनर ॻाढ़ा झंडा खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी पिणु कई। इन मौक़े ते फेडरेशन जे मरकज़ी सदर अल्ताफ़ हुसैन मलगाणी, जनरल सेक्रेटरी मंज़ूर अहमद अहिर ऐं ॿियनि अॻवाननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी अवाम दुश्मन पॉलिसियुनि मुल्क जे ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। माण्हू बचनि जो पेट पालण लाइ परेशान आहिनि। घाटे टोड़ महांगाई जे करे ग़रीब माण्हू औलाद विकिणण ऐं ख़ैरात पिनण ते मजबूर थी विया आहिनि। बुख ऐं बदहाली जे करे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में करप्शन ऐं ॾोहनि में बि इज़ाफ़ो थियो आहे ऐं माशरो अनारकी जी वर चढ़ी वियो आहे। पर हुकुमरान अखियुनि खां अंधा ऐं कननि खां बोड़ा लॻा पिया आहिनि, जिन खे ग़रीब माण्हुनि जूं दाऊं ऐं तकलीफ़ूं ॾिसण ऐं ॿुधण में नथियूं अचनि। हिननि वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी अवाम दुश्मन पॉलिसियुनि सबबि अॼु ग़रीब माण्हुनि खे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकुमरानी वारो वक़्तु यादि अची रहियो आहे। डिस्ट्रिक्ट जेल घोटकी जे पुलिस एहलकार निसार लाशारी डिस्ट्रिक्ट जेल घोटकी जे वॾे मुंशी ख़िलाफ़ एहतजाज, ॿार खपाइण जा होका। इन मौक़े ते मीरपुर माथिलो जे रहवासी पुलिस एहलकार निसार लाशारी चयो त मुंहिंजे पुट जो गंबट में ऑपरेशन हो, जंहिं सबबि मां मोकल वठणु आयुसि त वॾे मुंशी 7000 रिश्वत जी घुर कई। मां मिसकिन हुजण जे करे खेसि रिश्वत न ॾिनी त खेसि ॿिए ॾींहं ते डिस्ट्रिक्ट जेल लाड़काणे बदिली कयो वियो। हुन IG सिंध खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे घुर कई त रिश्वतखोर वॾे मुंशी खे हटायो वञे। नाज़रीन, ही हुई अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.dailykalyan.com, असांजो Facebook ऐं YouTube पेज डेली कल्याण।